अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम। मीरा मुर्शिद मदद कर अती ओखिय वेर लिल्लाह लग लकीफ भर पाज़िय दे पेर औलाद अली शेर कर का बहार बरीद दे। सुभान अल्लाह। दिलों दस्तगी रखे को सवाली सद करे हकल में हाशिम शाह के वैलो वीर भरे तोड़ी हुजे पद परे तब कदो आ महार मुरीद दे। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम मेहमानाने ज़ी वक़ार मोहतरम जनाब हजरत क़िबला साई अलहाज सही हाफिज अब्दुल मालिक चंदा साहिब लायके तकरीम मोहतरम जनाब क़िबला साई अलहाज सही हाफिज मोहम्मद रांझन सिकंदरी मद्दज़िल्लहुल आली मोहतरम जनाब बिरादरम साहिबजादा
साईं हाफिज जमील अहमद साहब ज़ीद इल्मुहु, मोहतरम जनाब अदा हाफिज गुलाम मोहम्मद साहिब ज़ीद मजदहू, असा जो काबिल दीद सुगड़ अदा मोहतरम रोशन अली साहिब या मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी, मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो, जिए तव्हांखे मालूम आ असांजे हिन जामे मस्जिद जीलानीअ जो खतीब इमाम मोहतरम जनाब चाचो हाफिज मोहम्मद इब्राहिम मेमन साहब, संदस फर्जंद अदा ज़हीर अहमद मेमन साहिब ऐं सदन बिरादर बिरादरान ऐं जीलानी मस्जिद जी जमात ओड़ो पाड़ो गॾिजी उन्हनि सोने हबीब जो मीलाद भी मल्हायो आ ऐं बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जी यारी शरीफ भी मल्हाई। सुभान अल्लाह। दुआ दी आयूं अल्लाह साईं शाल अहल दोस्तन जो ही प्रोग्राम पंहिंजी दरबार में कबूल ऐं मंजूर फरमाए। मुखां अॻ में खतीब आले सुन्नत बिरादरम साईं मुफ्ती हाफिज शाहनवाज बुग्यो साहब जन रूह परवर खिताब कयो। अज असां मौलवी आहियूं 4, पूछूं तो इन्हीं के मौजू फिराए गए मता शायद साईं जुम्मन सोचो तो विड़ी कोन सभिनी के मौजू अलहदा अलहदा सजो परचो आ। दोस्तों काफी देर का असांजे आशिक़ रसूल अदा मोहम्मद जुम्मन लोहर जी मिठन बोलन में प्रोग्राम जारी ऐं सारी आ। मूं अवां जे ख़िदमत में अल्लाह वारन जे शान में मुखे मौजू हुआ उन में दोस्तन जो फरमाइश आयत करीमा पढ़ी आ जंहिंमें अल्लाह साईं असां त वलियन जो जिक्र कयूं था पर हीअ जेका मूं आयत करीमा पढ़ी आ इन्हीं में रब करीम वरी पान वलियन जी तारीफ कई। इन्हीं आयत जो तर्जुमो तशरीह अॻिते जेको रब मुखां चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अवां सॼी जमात खे अपील आ त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आ त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे भेजो। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पए। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह से फरमाए तो बेशक अल्लाह हमारा ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथां हितां वारो त खौफ कोन्हे पर वला हुम यहज़नून
बल्कि आखिरत क़यामत वारे न्यारे या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तदउ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए तो हिता वारा तो उनके मथे खौफ कोने पर क़यामत वारो न्यारो जेका मां अवा खे दे जारियो आ वो दी जेको ज़लज़ले वारो न्यारो आ जंहिंमें सिज सवाने जे बराबर लही अची बीहंदो मां पंहिंजे बच्चे खे कान सुञाणंदी असां पंजा भड़काट कड़काट लगा पिया हूंदा उन क़यामत वारे न्यारे भी मुझा वली ईदा तबाऊ लोडीदा ईदा क़यामत जो उनके मथा को डप ढाह कोन हूंदो। बेटा हिसाब तो फरमाए ही उए जवान हुंदा जो मूना तूर सीना सदा सनासिल सजदे में सैयद चे अदा गोदा गोदलियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहरी पर परल फखर्र मूसा सैक़ा जोगी जुंग जलल आज़ागल बसर वमा तगा अड़ी रवश रवल भी अमशी भी अंते को अड़ी चाल चलल पोए सैयद चे सजल अदा कल पुछी थो कहड़े। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। अल्लाह पाक फरमाए तो इन्हनि जे मथां त को गम फिक्र कोन हूंदो पर अल्लाह यौम इज़िल बअदुहुम लिबअदिल अदू इल्लल मुत्तकीन। ये तो आजाद होदा पर इन्हनि जूं यारियूं कारियूं करण वारा इन्हनि जा उर्स मल्हाइण वारा इन्हनि अल्लाह वारनि सां मोहब्बत करण वारा इन्हनि जे हथनि में हथ ॾियण वारा क़यामत वारे ॾिहाड़े ये मुंहिंजा वली उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे बख़्शराए पाण सां गॾु जन्नत भेरा पिया करना। सुभान अल्लाह। खुदा जाबाना अल्लाह वारा सही हजरत क़िबला साईं सैयदी व मुर्शिदी सही क़िबला पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह। मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर गोठवारा मुझे पीर गोठवारा पकदार तुझी गादी पगदार तुझी गादी। हज़रत से पीर से रोज़े जुम्मे जो ॾियारो कच्छ जो मुरीदा मस्जिद शरीफ में जुम्मे की नमाज में साईं जो वाइज़ खिताब पियो हले कुंडाए तो वेठो हो कुंडाए तो
साईं पे तकरीर कई त कामिल मुर्शिद हुआ। ये सुल्तान मोहम्मद बाहू फरमाए सुभान अल्लाह। फरमाए तो कामिल मुर्शिद ऐसा होवे जड़ा धोबी वांगू सते नाल लगा दे विच साफ करे कि सच्ची साबुन ना घटे। कामिल मुर्शिद ऐसा होवे बाहू जड़ा लूलू विच वसे। सुभान अल्लाह। बर्फान फौला चंबे दी मन मेरे विच मुर्शिद नफी असबात दा पानी मिलिया हर रखे हर जाई अंदर बुआती शोर मचाया जा फलन के कामिल मुर्शिद जीवे हजरत बाहू है। कामिल मुर्शिद जीवे हजरत बाहू जय बूटी सही रोजे धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह मुजाहिद दोस्तों को साईं तकरीर का फरमान। साईं रोजे धनी बादशाह तकरीर पे फरमाया कामिल मुर्शिद हुआ जिते मुरीद गुजारे वफा करे त उते पहची मुरीद दे मथे ते शफ़क़त जो हथ रखी शैतान दे हमले खां बचाए कलमो पढ़ाए ईमान सां लालाणो कराए। ओ सागरो फकीर दिल में सोची साईं ॻाल त वाह थी कई आ पर जे लॾे अरे साईं त जो कुसूर कोनी किथे रहियो रण किथे रहियो पीर तो साईं जो हथ एडो त वडो कोने जो मुंह ताईं पहुचे। दिल में तो सोचे मुजाहिद दोस्तो साईं तो वरी दिल जा राज जाने असा जे लाड़ जो खलीफो सही फकीर महमूद निजामानी रहमतुल्लाह अलैह मस्जिद शरीफ में बैठो पेरी दिल में पे अल्लाह अल्लाह की नजर पे साईं अचे पियो अच्छा त पोरी थोरो वड सार साईं बुद्धे दिल में ख्याल की साईं मस्जिद में आया फरमायो महमूद फकीर ये कम कोन हलंदो यो जो को हाणे कम कयो थई सो पंहिंजे रब खे ॾेखार।
मुझे ॾिसण सां कुझु कोन थींदो अल्लाह खे ॾेखार मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं हुन जी ॻाल्हि झटे वरिती यकदम फरमायूं नालो कोन खयूं फरमायूं ओ फ़क़ीर कच्छ वारा हे मुंहिंजो कच्छ मूंखां परे आ तो वारो कच्छ मूंखे वेझड़ो आहे जॾहिं मरंदे त पाणी ॾिसंदे त तुंहिंजे मथां रोज़े वारे जो हथ आयो आहे या न बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह इन्हनि जे लाइ फरमायो त क़दर वारा क़दर कन अदा कलम जन जे हथ में अंग मटाए दियां वरी वारे ॿिया लिखन पनू सो पाड़ीन जंहिं में मिलण मोहम्मद जो हीअ अल्लाह वारा हिते कम अचनि हिते भी कम अचन आखिरत में खुद रब तो फरमाए अवां जा पंहिंजा छॾे वेंदा दोस्त अहबाब छॾे वेंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो अवां जा पंहिंजा मुंह मटे वेंदा पर जन जो हथ कंबर वारे जवान जे हथ में हूंदो जंहिंजो हथ मशहूरन वारे जवान जे हथ में हूंदो जंहिंजो हथ रोज़े वारनि जे हथ में हूंदो साईं गंबट वारा साईं मिस्कीनपुर शरीफ वारा साईं रानीपुर वारा मुंहिंजा प्यारा केड़ा केड़ा नाला खणा अल गर्ज जेके भी अल्लाह जा वली गुजरिया या आहिनि इन्हनि जे हथनि में चन जा हथ हूंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जा मुर्शिद इन्हनि जा पीर पाण आज़ाद हूंदा पर पंहिंजा मुरीद छॾराए ऐं लोडू करे जन्नत में पिया वेंदा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जजी तशरीह में कौन थो वञा मुझे सामने सजो पन भरियो सजो पन्नू भरियल तशरीह में कौन थो वञा बस एतिरो खुदा वारनि जो पंहिंजो शान आ इन्हनि पंहिंजे रब खे राज़ी कयो आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जे हथनि में हथ ॾियो इन्हनि जी मोहबत सोबत में रहो इहे उहे खुदा जा माना आहिनि जो अल्लाह मुर्शिद के मैखाने में है अल्लाह मज़ा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है बियास का फरमायो इसके जे दरिया में बेड़ो हलाए केर केर हीर कामिल खां सवा लहरियों लॻाए केर अदा इन्हनि अल्लाह वारनि वॼण साईं किबला पीर सैयद अब्दुल गफूर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह सवात जो बुजुर्गा सवात जो सुभान अल्लाह उर्फ़े आम में चवंदा पीर बाबा रहमतुल्लाह अलैह बादशाह पीर ने खानदान मां आए दोस्तो उन्हीं जे वाक़े जी फरमाइश त साईं जे ज़ाहिर हाल हयात में हिकड़ो शाम जो जवानो शाम जो उन पंहिंजे माइटनि खे चोदान हिते रोज़गार जो मसइलो आहे इजाज़त ॾियो त मां
कि ॿिए मुल्क में वञा रोज़गार कयां कमाई करे पो मोटी ईंदुसि हुन जी ताज़ी शादी थियल हुई मां खां मोकिलाई दुआ मिली बाबे खां मोकिलाई दुआ मिली पर मुंहिंजा प्यारा जॾहिं घरवारी खां मोकिलाई त घरवारी चवण लॻी तूं वञी थो ॿाहिरि मुल्क ॿिए पासे वञी थो ख़बर न आहे उते गुज़ारे वञी ख़बर न आहे तुंहिंजो मोटी अचण थे या न थे मां तुंहिंजी जवान आया मुखे त को मुद्दो ॾेई वञ मुखे त को टाइम ॾेई वञ त केतिरा ॾींहं मां तुंहिंजो इंतज़ार कयां उन टाइम में टेलीफोन कोन हुआ वायरलेसूं कोन हुयूं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो माई चवे थी अंदाज़े केतिरो अरसो लॻंदो मां तुंहिंजे इंतज़ार में केतिरो वियां हिन जे ज़बान मां निकिरियो साल इंतज़ार कजां साल पोइ बि जब न आयुसि त तोखे मुंहिंजे तरफ़ां तलाक भली तू बियो मुड़स कजा हे मुझा प्यारा वायदा वचन करे निकतो अज हिते पर हर के मज़ो न पियो अचे हलदे वनी हिंदुस्तान निकतो सुभान अल्लाह उन टाइम में हिंद सिंध सब गडो हिंदुस्तान में आयो दिल्ली में आयो उते होटल जी नौकरी मिली बेरो चो मानी खाराए चाहे ॾियण टेबल साफ़ करण पर उते बि कुछ अरसो रहियो पर मज़ो कोन आयो हिकु दफ़ो सारी आई त भला मां ॻोठा निकितो आहियां त घणो अरसो थी वियो आहे जो हिसाब कयाई मुंहिंजा प्यारा त बाक़ी वञी चंद ॾिहाड़ा साल में बचा हाणे अची परेशान छो अदारो चल माई साहब का दिल हुई कि भले मज़ो कोन छो माई जीवन हथन मां माई जीवन बच्चे दी रहा ना त पहुची कोन सघन ज़ाल खे तलाक अची वेंदी होटल ते अची वेठो चाय प्याली जो कुल दस्तूरो घुराए रखियाई मक्खियूं पैजी वयूं हिनखे रुगो इहो ज़हन में आयो त ज़ाल वई ओ मुंहिंजी दर्द वंदी दिल रो लखणो जेहो अचनी नथा तप मां छा कयां मुझी दर्द वंदी दिल रो न घणो जेहो अचनी नथा तप मां कई का सदकंग गिया पमुकम जेहो पुजनी नथा तप मां छा कयां तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई तो पाण वञी दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई रुआ तो थोरो या घणो अज मुर कनी नथी तप मां छा कयां हाय बेवस त उठन पार छॾिया असां यार जे बस ख़चार छॾिया गरदो थो वञी कंहिंजी गणचन में अॼु ॾिसंदी नथो तप मां छा कयां कहिड़ा हाज सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया ओ नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुद नथो तप मां छा कयां
मुझी दर दवदी दिल रो न घणो जे हो अचनी नथा तप छा कयां होटल ते वेठो रोए हिकिड़ो फ़कीर आयो दरवेश कुल्हे ते हथ रखी ॾियां तुंहिंजो कहिड़ो खंड जो जहाज वॾो आहे मायूस थियो वेठो आहीं छा दिलगीर लॻो पियो ख़बरूं त नज़रूं नज़रुनि सां मिलाए चियदा फ़कीर साहब ॻाल्हियूं न पुछ दर्द अहिड़ो आहे जो ॿुधाइण जहिड़ो कोन्हे थी आख़िर को थी भला इशारे में सम्झे त क़ुर्ब में जो क़ैद थियो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दीदारवा जन के फिराक तन के छाक जो फीणा पक्यूं जन के फिराक तन के छाक जो फीणा पक्यूं जिया विछोड़ो तिया वधे जिया विछोड़ो तिया वधे हे पक इश्क जो दुर्वेश जो अञा खोले ॻाल्हि ॿुधा पोइ सॼी ॻाल्हि करे ॿुधाई शाम मां निकितो आहियां रोज़गार जे करे ज़ाल खे लिखी ॾेई आयो आहियां साल इंतज़ार कजे मोटी आयसि त ठीकु आहे न त तोखे तलाक रोज़गार जो बि मज़ो न थियो हाणे माई थी वञे प्यार बि मुंहिंजो ॾाढो अथसि फ़कीर साहब हाणे बेवस आहियां वेठो रोआं हाणे पहुची त कोन थो सघां फ़कीर साहब चयो अञा दुनिया ख़ाली कान्हे आशिक़ ज़हर पिया वह ॾिसी वहकन घणो करे कातिल जा हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब अहरसन मसीह ओ फ़कीर साहब अञा दुनिया ख़ाली कोन्हे ख़ुदा जा बाना पिया आहिनि मुंहिंजा बि दोस्तो बुज़ुर्गो कहिड़ा बाना पाण फरमायूं ओ शामी फ़िक्र न कर हितां खां मुंहिंजो मुर्शिदा सवात में रहे थो पीर बाबा नालो अथसि अब्दुल गफूर सैयद जे नाले सां आहे पीर बाबा सां मशहूर आहे हितां झको मां थो ॾियां उत पहुचायां मां थो अॻ में जेकॾहिं मां चाहियां त तोखे शाम बि पहुचाए सघां थो पर विच ते मुंहिंजो मुर्शिदा मां नथो चाहियां त पंहिंजी ताक़त खे मुर्शिद जे हितां धिको मां थो ॾियां सवात पहुची वेंदे अॻिते दस्तगीर जो बचड़ो वेठो थई वञ उन खे चओ शाम ताईं तोखे उहो पाणी पहुचाए उथी भी तो पुठियां हथ रखी खुदा दे वली हीअ जो धिको ॾिनो मुंहिंजा प्यारा दम दस्तगीर फरमाए जीअं जो धिको ॾिनई त घड़ीअ में अची सवात सुभान अल्लाह सवात पतो पठान के मुल्क में उछा भाई बताओ यहाँ कोई पीर बाबा भी रहता है जो हो मुखे मिलायो मुझो जरूरी कम्मा वठी आया दरबार से साईं पंहिंजे हुजरे मुबारक में वेठा मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो हे जो अंदर आयो अंदर अची साईं जे कदमनि में किरी पियो सोना मुझो वहार कयो मुझी मदद कयो मरी वियो
हाय मुझी घरवारी वई हाय मुझी ज़ाल वई ये वठी रड़ियूं कयाई साईं पीर बाबा फरमायो ओ शामी बुजुर्ग जे उस खुदा बुजुर्गी ॾेई छॾी सुभान अल्लाह रो तो जो बंदोबस्त कयो अञा घणा ॾींहं चईसीं बाक़ी वञी 3 ॾियारा बचा साईं फरमायो 3 ॾींहं वॾा सही रोज़े जणी बादशाह जो हदीस में अचे तो औलिया अल्लाह जे ला सॼी दुनिया 2 कदम पाण हिकिड़ो कदम खयो असां जे ला हिकिड़ो कदम सुभान अल्लाह सॼी दुनिया फ्री आहे हिकिड़ो कदम अल्लाह वारे फरमायो वञ यार मुझे ढूंढो वञ नंगर जो कम कर अञा टाइम घणो पियो आहे कयूं था बंदोबस्त कयूं था मुझा प्यारा दे देगूं पियो धोए प्लेटूं पियो धोए पर जे ज़हन में घरवारी सवार हुजे वेठो बैत पड़े त अज पण अखड़ियन सजण पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कन संदीस कपिड़ियन अज लोक ॾिठे ही न लहे हितां जे दोस्तन जी घणी फरमाइश आहे का भिटाई जी वाई बची वजी फिरे पियो घुमे पियो चवे पियो आयल मारो तू ओ सजण मुखे याद पयो पुनल मुखे याद पयो अल्लाह विसरी तान भयो भयो जी जल यारो सजण मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो बधियूं हिन पुनल सिमियो बधियूं हिन पुनल सिमिया ओ पीके मंझ पयो पीके मंझ पयो जी जल को यारो सजण मुखे याद पयो है आ यल मारो चो ओ सजण मुखे याद पयो खण दुस पेर पुनल जो मिया खण दुस पेर पुनल जो मिया ओ लकन मंजलियो ओ लकन मछलियो जी जल को यारो सजण मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो बारी दिस त पुनल ने मिलियो बारी दिस त पुनल ने मिलियो ओ डूगर मच दियो ओ डूगर मच दियो जी जल को यारो सजण मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो अजियूं शाह लतीफ जो घोट लतीफ ओ जतन सोरी दियो ओ जतन सोरी दियो जी जल ओ यारो सजण मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो नारे तकबीर नारे रिसाला
प्यारा मुसलमान भाइयों रोए पियो प्लेटू पियो धोए पुछे पियो खलीफन खां ते यार साईं पीर बाबा मुजीब पुछा करे जोया बड़ी गुजरिया किए दिहाड़े ॾिठई त साईं त कोन घुरायो बस दिलासो ॾेई राज़ी कई हाणे मुझा प्यारा टियों ॾींहुं बाक़ी आहे उनजी शाम जो कि कम कोन ठहियो हाणे वञो साईं जे दरवाज़े खां घुमे दरिन तां ऐ बात सबा कुछ तूने सुना मान जो वाले हैं ऐ बात सबा कुछ तूने सुना मेहमान जो आने वाले राहों में कलियां न बिछाना हम आंखें बिछाने वाले हैं हम आंखें बिछाने वाले हैं हमें पयो निहारे पियो तो मन साईं जी नजर साईं समझन पिया मुरकन सांझी नमाज खां बाद फरमायूं वो शामी जवान किथे आ आवाज जो ॿुधई तो फकीर डोड़ा जी साईं जी मां आया पर हाणे रात आजो की वञी रही आ कम समझ में कोन थो साईं मुंह में न्यारे फरमायूं फकीर फिक्र न कर मलहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब उन जो सब तू फिक्र छाजो थो करी जे करी ओ शामी जवान सुलेमान अलैहिस्सलाम जो सौट सुलेमान अलैहिस्सलाम जो वजीर आसिफ बिन बरखिया जे करी शाम मुल्क मजा जे करी मुझा प्यारा दोस्त हजरत सुलेमान जो वजीर आसिफ बिन बरखिया बिल्किस जो तख्त पंहिंजे नज़रन जे छपक में जे करी मिंटन सेकंडन में आने सके तो तमात रसूलुल्लाह जो उम्मती आया दस्तगीर जो बचड़ो आया फिक्र न कर असां जे इलाका वडी गाल काने काहे त अञा घणो टाइम सुभान अल्लाह घणो टाइम दिल में से अवां जे ला घणो हूंदो पर मुंहिंजी थी दिल में साईं फरमायो सुमीरो आराम कर तोखे सफर करणो आराम कर तहज्जुद जी नमाज जे वक्त अच तहज्जुद वारे टाइम ते अच जाए ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे वीचारे ॾिठो मतां सुमीरा थकावट हूंदी आहिनि फिक्रात में मतां निंड अची वञे हेॾां भिटाई साहब जो चवेसि त जाग नुमाणी ओ सुतियन सूर पराया अल्लाह जाग नुमाणी सुतियन सूर पराया सुतियन सूर पराया अल्लाह तन सजन बनाया जाग नुमाणी सुतियन सूर पराया है जाग नुमाणी सुतियन सूर पराया सुभान अल्लाह निंद न पई अचे कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां कॾहिं हेॾां वञी अल इंतज़ार शद्दु मिनल मौत घुमी फिरी जॾहिं तहज्जुद जी नमाज़ जो टाइम थियो आहे कुंडा तो थी वेही रहियो साईं बाबा आया से पीर बाबा आयो फरमायूं शामी जवान किथे आ जी 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 मुंहिंजा साईं मां सुतो ई न वेठो हुकुम कयो साईं फरमायो वुज़ू कर तहज्जुद जी नमाज़ पढ़ तहज्जुद जी नमाज़ पढ़ी आयो साईं मुंहिंजा प्यारा सलाम वारे फरमाई ओ शामी जवान शाम मुल्क पहुचणो आहे कि न साईं खुदा जे वास्ते मिड़ी मथो मता कढी मुंहिंजो वरी बारहाड़ी ते गोठा मता कई शहर में छॾियो
जे ॾींहुं थी वियो त घरवारी खे तलाक अची वेंदी फजर खां पहिरीं पहिरीं पर घर पहुचाए ॾियो या महिरबानी कजो सही फरमायो अॻियां आयो फरमायो मुंहिंजे ॿिन्ही पेरनि ते पेर रख ॿिन्ही पेरनि ते पेर रखी मुंहिंजा प्यारा हीअं जो झटको हयूं त फाली बाल वांगर उडरी किथे वञी लॻो घर वारी जे कमरे में अंदरां कुंडी लॻी पई आहे सिधो धू वञी उन माईअ जे कमरे में कयाई घर वारी जूं अखियूं खुलियूं ख़ौफ़ ज़दा थी वई दरियूं बंदन दरवाज़ो बंदा हीअ कहिड़ी बला आई आहे इहो जो ॿारे थियण वारो सधोरो मुड़ुस अची वियो आहे सुभान अल्लाह कि ही कम कीअं इहो कम वरी पुछ वञी पीर बाबा मूंखे बि ख़बर कान्हे त कीअं आयो आहे कदर वारा कदर कल अदा कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां परिवारे ॿियाल खल अनू सो पारीन जंहिंमें मिलन मुहम्मद जो ये न अल्लाह वारा ये न खुदा वारा रब तो फरमाए ये मुझा भली ये मुझा दोस्तन तू किए तो ते ये धारियान तू किए तो मानुन खे मना करी दे न वञो शिरका बिदता या अय्युहल्लज़ीना आमनु नुत्तकुल्लाह वकुनू मासादिकीन तू भली रोक पर मां तो इजाजत ॾियान वञो इन्हनि जे दर केड़ा धमाका थिया केड़ा माण्हू शहीद थिया पर अॼु बि दाता दरबार ते वञी ॾिस त मेलो लॻो कलंदर ते ॾिसो रब फरमाए तो सां मुक़ाबलो तूं पंहिंजी हला असां पंहिंजी ॾिसो मुक़ाबलो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पर अल्लाह वारनि जा ॾिहारा ख़ुदा वारनि जा दरबार पहिरें खां बि ज़्यादा आबाद थींदा पिया वञनि ओ मुंहिंजा प्यारा ओ शामी जवान सुबुह थी आहे माउ पीउ सां मिलियो मुबारकूं सॼी ॻाल्हि करे ॿुधाई बाबे चयुसि हाणे हिते वेही छा कयूं हल त अहिड़े कामिल जे दरवाज़े ते वेही रहो अहिड़े कामिल जे पारे में हली वियो जेको हिते वेठो बेड़ा पार करे सो कब्र हशर में भी बेड़ा पार सुभान अल्लाह ऐं जे मीलाद जो हिकिड़ो शेर हुन आहे त परचे में घणो कम आहे शाम ताईं हले हा मगरिब पर हाणे हिकिड़ो शेर साईं जे मीलाद जो उहो पढ़ूं था उन खां पोइ ॿी जाइ ते वञणो आहे वरी हिते अल्हम्दुलिल्लाह असांजो माइट बरादरम मोहतरम जनाब खतीब अहले सुन्नत मुजाहिद अहले सुन्नत सही मौलाना मोहम्मद अली जट हुसैनी अहमद बरकत मुल्ला आलिया भी खिताब फरमाइंदा असांजो नायब बुलबुल सिंध खतीब अहले सुन्नत साईं अल्लामा से हाफिज अली अकबर कासमी जीद मजदहू हुते अल्हम्दुलिल्लाह पान अची हाँ ए बड़ी खुशनसीबी जो हिन अल्लाह जे घर जो बुनियाद मुझे डाडे मुर्शिद हजरत क़िबला सही पीर सखी सैयद सही हाजी गुलाम मुर्तजा शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जो रखेला बुनियाद उन कामिल जो बुनियाद रखेला जो सुभान अल्लाह खुशबू पहुंची अल्लाह सही मस्जिद के जमात के सही चाचे हाजी मोहम्मद इब्राहिम के अल्लाह आबाद रखे सब पुटन के जमात ओड़ो पारो आबाद रखे अम्मा हलीमा जे शान में शेरा वो अर्ज कंदासी उन खां पो दुआ पिलंदासी हलीमा अम्मा तुई जे भागन त सदके तो मदनिया जो पीघो लोडायो तो हजारों चल रात कौन हुए तो तुझे लाभ ना हुआ हलीमा जिस ताईं पढ़ी सघो था त लोरी में नालो लिख रहा हलीमा अम्मा तुई जे भागल त सदके तो मदनिया जो पीघो लोडायो त हूंदो तो सुहणे जो चेहरो ॾिठो तो मुर्गी तो सुहणे जो चेहरो ॾिठो
तो सब अरबिया मुस्कुरायो बहूदो तो सब अरबिया मुस्कुरायो बहूदो तो मदनिया जो पीघो लोडायो ही शेर अदा रोशन तू भी माशाअल्लाह दरिया शेर ही बुध आशिक जो जद मां जदे पंहिंजे बच्चे के वेंजारे सिंगारे सुरमू पारा वो खाड़ी के लोडे खिलाईंदो तो वेंजारे सिंगारे पारा सुरमू सुभान अल्लाह तो वेंजारे सिंगारे पारा सुरमू बुखारिया खिलो दे खिलायो दो तो मदनिया जो पीघो लोडायो दो हलीमा अम्मा तुई जे भागल सदके तो मदनिया जो पीघो लोडायो दो वो जने बार बार हलन जो थींदो आ त पो अम्मा छा कंदी आ चीच में चीच ॾेई हथ में पो सॼे वेड़े में चकरड़ो लगाईंदी आ त पुट हे तुंहिंजी मासी जो घर आ हे तुंहिंजी पुफीअ जो घर आ हे मामे जो ठई हे चाचे जो घर ठई ये घुमाईंदी आ वर्जिश कराईंदी आ पंहिंजे ॿार खे आशिक उन मंज़र खे बयान तो फरमाए तो विझी चीच में चीच तो वेड़े सजे में तो वेड़े सजे में विझी चीच में चीच तो वेड़े सजे में तो वेड़े सजे में वो मदनिया के अम्मा तो घुमायो बहूदो मदनिया के अम्मा तो घुमायो दो तो मदनिया जो पीघो लोडायो दो तो मदनिया जो पीघो लोडायो दो आखिरी शेर फरमा तो कदे प्यार तो पंहिंजी बाहुल में आने कदे प्यार तो पंहिंजी बाहुल में आने कदे प्यार तो पंहिंजी बाहुल में आने बाहुल में आने पुछ के पंहिंजे सीने सलायो दो पुछ के पंहिंजे सीने सलायो दो मदनिया घोल डायो बी फरमाइश खिलायो जल से खिलायो जल से दरबारे हजारा ओ मिठा मोर मानू विसारे हजारा है मिठा मोर मानू विसारे हजारा रजा साण रब जे छिया से रवाना ओ रजा साण रब जे छिया से रवाना परे प्यार आरल अजा सुताना परे प्यार
आस्ताना है सुती सूरवारी ओ सुती सूरवारी यारे हजारा मिठा मोर राणू अज विसारे हजारा ओ मिठा मोर राणू विसारे हजारा खिलायो चिजन से खिलायो चिजन से रुआरे हजारा है मिठा मोर ओ मिठा मोर मानू अज विसारे हजारा सई चंगा मोर मानू विसारे